नाज़रीन, सॼे सिंध जियां काज़ीमन जे शहरनि में विफ़ाक़ी बजट खे रद्द करे छॾियो आहे। शहरनि धरती टीवी जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार टावरी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। जी नाज़रीन, जीअं त 2019-2020 जी जेकी वफ़ाक़ी हुकूमत पारां बजट पेश कया उन हवाले सां हिते शहर जे सियासी समाजी धुरियुनि ऐं आम माण्हुनि खां पुछंदासीं त हीअ जेकी बजट आहे इहा आवाम दुश्मन आहे, आवाम दोस्त आहे, इन बारे में हुनजो छा चवणु आहे। भाई वफ़ाक़ी हुकूमत जेका बजट पेश कई आहे हुनजी असां माना ग़रीब माण्हू ते वॾो ज़ुल्म कयो अथसि। हर शइ महांगाई करे छॾी अथसि। फ्रूट, घी, तेल, खंड, पती, सिगरेट, पाणी, हर शइ महांगाई करे छॾी। ग़रीबनि ते मथां ज़ुल्म करे छॾियो अथसि। असां त हिन बजट खे रद्द था कयूं। जेको बि हिन शइ महांगो कयो आहे असां ग़रीब माण्हू किथां वठूं। हाणे भाॼी महांगी, फ्रूट महांगो, भिंडियूं महांगियूं। दुश्मन मुल्क बजट पेश कई आहे। ग़रीब आवाम सां ॾींहों ॾींहुं ज़ुल्म पियो थिए। 300 रुपया ॾिहाड़ी कमाइण वारो छा थो वठी सघे। पहिरीं महांगाई एतिरी थी चुकी आहे जो ग़रीबनि जो चेल चिॿी थी वई आहे ऐं उन खां पोइ डॉलर ॾींहों ॾींहुं चढ़ंदो वञे। उन खां पोइ जेकी इहा बजट पेश कई अथनि उन में ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तरीक़े सां हींअर महांगाई कई वई आहे। अहिड़े तरीक़े सां बजट त लूण बराबरि बि का शइ कान्हे का, अटे में लूण बराबरि कान्हे का। माण्हू तमामु गुरबत जे लके खां हेठि हलिया विया आहिनि। फसलनि जी तबाहियूं थी वियूं आहिनि। को रेट कंहिं शइ जो आहे कोन। साल में 8 चकर तेल वधायो थो वञे, पर जेको बजट हिकिड़ो दफ़ो पेश कई वञे सा बि जेकॾहिं उहो 5% ऐं 10% थिए त उनजो नतीजो छा थिए। माण्हुनि ते केॾी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। माण्हू एतिरी त तंग थी विया आहिनि जो ख़ुदकुशियूं पिया था कनि। थर में जिथे किथे ॾिसो त केतिरियूं ख़ुदकुशियूं पई थी वञनि सिर्फ़ु इन्हनि गुरबत जे करे, जिन खे का शइ कान्हे का। असां ही ग़रीब माण्हू शहर में सामान वठणु अचूं त हाणे असांखे अॻु में सस्ताई त ई सामान खणी वेंदा आदमी बचण जे लाइ। मज़दूरी 300 रुपया तारीख़ हे असांखे त हिन हुकूमत त असांखे पीड़े छॾियो आहे। असां सामान बचा कमायूं बचण खे खारायूं या असां काॾे वञूं। हिन त बजट असांखे त पीड़े छॾियो आहे ऐं हिन बजट खे असां नथा वञूं। असांखे बजट खपे ई कान। महिरबानी करे जान छॾियो हुकुमरान, सुख साह खणी रखूं। जी नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिठो 2019-2020 जी जेकी वफ़ाक़ी हुकूमत पारां बजट पेश कई उन सां काज़ी आवाम सां जेके सियासी समाजी धुरी ऐं जेके हिते दुकानदार ऐं ॿियनि आम माण्हुनि खां पुछा कयोसीं त हुन हिन बजट खे मुकमल तरह रद्द करे छॾिया। हुननि चयो त हीअ जेकी बजट आहे इहा आवाम दुश्मन आहे। इन करे हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त हिन बजट ते गौर वीचार करे जो ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे जीअं त उहो ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारे सघनि। कैमरामैन दरिया ख़ान सां गॾु ज़ुल्फ़कार टावरी, धरती टीवी न्यूज़, काज़ीम।